ادبي بورڊ जाम शोरो ऐं MS पनवर इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़ जाम शोरे पारां किताबनि जे डिजिटाइज़ेशन ते गॾिजी कमु करण ते इत्तफ़ाक़ किताबनि ऐं नायाब मसौदनि जी डिजिटाइज़ेशन ऐं आलमी कॉन्फ्रेंस को ठाहिण ऐं याददाश्तनामो सही करण ते इत्तफ़ाक़ कयो वियो आहे। इन सिलसिले में MS पनवर इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़ जे वफ़द IT जे सरबराह नरिंजन राजाणी ऐं IT इंचार्ज हसनैन पनवर जी अॻुवाणी में सिंधी अदबी बोर्ड जे चेयरमैन मखदूम सईदुल जमा आतिफ़ सां संदुसि ऑफिस में मुलाक़ात कई वई। इन मौक़े ते गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ॻाल्हियूं थियूं। ॻाल्हि ॿोल दौरान तारीख़ी ऐं अनमोल किताबनि तोड़े नायाब मसौदनि खे डिजिटाइज़ेशन करणु, गॾियल तौरु आलमी कॉन्फ्रेंस को ठाहिण ऐं ॿिन्ही इदारनि विच में याददाश्तनामो तरतीब ॾेई सही करण ते इत्तफ़ाक़ कयो वियो। सिंधी अदबी बोर्ड जे चेयरमैन मखदूम सईदुल जमा आतिफ़ वफ़द सां ॻाल्हाईंदे चयो त अदबी बोर्ड वेझड़ में केतिरनि ई क़ीमती ऐं नायाब किताबनि जी छपाई जो कमु मुकमिल कयो आहे, जॾहिं त अञा बि वधीक किताबनि खे छपाइण जो मरहलो जारी आहे। हिन चयो त असांजी कोशिशि आहे त नई टही जे अदीबनि खे बि हिमथाइजे त जीअं वधीक अदबी मवाद हथु करे सघिजे ऐं नौजवाननि जी हिमत अफ़ज़ाई थी सघे, जेके मुस्तक़बिल में क़ीमती अदबी मवाद सर्जण में मददगार साबित थींदा। मखदूम सईदुल जमा वधीक चयो त जदीद दौर जे तक़ाज़ुनि मूजिबि किताबनि जी डिजिटाइज़ेशन बहितर अमल आहे। इन सां किताब त हयात महफ़ूज़ बणिजी वेंदो ऐं असां अहिड़े अमल जी हौसला अफ़ज़ाई करण सां गॾु अमली तौरु कमु कंदासीं। वफारज़ा, इबरत न्यूज़, हैदराबाद।